इते अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया वगण में वगण पुलिस जो कारनामो साम्हूं आयो आहे। अवांखे ॿुधायूं त अमान में तरसियल नौजवान ते केस दाख़िल कयो वियो आहे। 4 सालनि खां अमान में तरसियल यारूदेरो वासी हुबदार अली पंवर मथां फुर जो केस दाख़िल कयो वियो आहे। मोहसिन पंवर खां फुर थियल मोटरसाइकिल जो केस वगण थाणे ते दाख़िल करायो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया ब्रेकिंग न्यूज़ आहे। वगण पुलिस जो कारनामो साम्हूं आयो आहे। ओमान में तरसियल नौजवान ते केस दाख़िल कयो वियो आहे। 4 सालनि खां ओमान में तरसियल यारूदेरो वासी हुबदार अली पंवर मथां फुर जो केस दाख़िल कयो वियो आहे। मोहसिन पंवर खां फुर थियल मोटरसाइकिल जो केस वगण थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। वगण मां अवांखे ख़बर ॾियूं पिया पुलिस जो कारनामो साम्हूं आयो आहे। ओमान में तरसियल नौजवान ते केस दाख़िल कयो वियो आहे। 4 सालनि खां ओमान में तरसियल यारूदेरो वासी हुबदार अली पंवर मथां फुर जो केस दाख़िल कयो वियो आहे। मोहसिन पंवर खां फुर थियल मोटरसाइकिल जो केस वगण थाणे ते दाख़िल कयो वियो आहे।